सिक्योरिटी फोर्सिस जो बलोचिस्तान के ज़िले कल्लात में ऑपरेशन फायरिंग की रिवट में फितनाल हिंदुस्तान जा 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब भारतीय हिमायत याफ्ता दहशतगर्द वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। मालाकंड ज़िले में सिक्योरिटी फोर्सिस, लेवीज़ पुलिस ऐं CTT जो गॾियल ऑपरेशन में भारतीय पराक्सी जा 9 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। 8 ॼणा गिरफ़्तार किया विया। सदर आसिफली ज़रदारी पारां 4 दहशतगर्दनि खे मारण ते सिक्योरिटी फोर्सिस के ख़िराज तहसीन पेश। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरज़्म आहे। क़ौमी इत्तेहाद सां हर सूरत में दहशतगर्दी जो ख़ात्मो आंदो वेंदो। सदर आसिफली ज़रदारी चयो त रियासत दहशतगर्दी ख़िलाफ़ ताक़त सां कार्रवाई जारी रखंदी। फितनाल हिंदुस्तान जी दहशतगर्द जो आख़िर ताईं पीछो कयो वेंदो। वज़ीर आज़म पारां पाक फ़ौज जे सरबराह सदस्य चवणु आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग में क़ौम पाक फ़ौज सां खुले सां मिलाए बीठल आहे। मुल्क मां हर क़िस्म जी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़्म आहिनि। गवर्नर KPK जे मखसूस सीटुनि ते चूंडियल 25 मेंबरनि खे हलफ़ खणाए वरितो। कसम खणंदड़ मेंबरनि में नून लीग जूं 7 औरतूं ऐं 1 अक़लियती मेंबर शामिल। JUI जी 7 औरतुनि ऐं 2 अक़लियती मेंबरनि हलफ़ खयो। पीपल्स पार्टी जी 4 औरतुनि ऐं 1 अक़लियती मेंबर हलफ़ खणी वरितो। ANP जी 2 औरतुनि ऐं PTI जी 1 औरत मेंबर कसम खयो। गवर्नर हाउस में हलफ़ बरदारी तक़रीब में मुख़ालिफ़ धुर जमायतुनि जा उहिदेदार शरीक थिया। खैबर पख्तूनख्वा असेंबली जो इजलास 2.5 कलाक देर सां शुरू थियण बैदि कोरम पूरो न हुजण ते मुलतवी। मखसूस सीटुनि ते चूंडियल मेंबरनि खां हलफ़ न वठण ते मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि जो एहतजाज। ऐवान में गोड़ स्पीकर जी डाइस जो घेराव नारेबाज़ी। स्पीकर बाबर सलीम सवाती जी सदारत हेठि 2.5 कलाक देर सां खैबर पख्तूनख्वा असेंबली जो इजलास शुरू थींदे हुकूमती धुर जे MPA शेर अली आफरीदी कोरम जी निशानदेही करे छॾी। स्पीकर मेंबर जी ॻणप बैदि इजलास 24 जुलाई मंझंदि 2 वॻे ताईं मुलतवी करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसाति। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। कराची में मलीर, गुलशन अदीद, पिपरी, शाह लतीफ़ टाउन, अब्दुल्ला गोट, रज़ाकाबाद ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में ककर वसी पिया। हैदराबाद, जामशोरो, लाड़काणू, नवाबशाह, कंबर, खैरपुर, रानीपुर, शिकारपुर, घोटकी में वसकारो, मटियारी, काज़ी अहमद, शिकारपुर, कंडियारो, गंबट, नऊदेरो, रतोदेरो, डोकरी, बाड ऐं वगड़ में भी वसकारो। लकी गुलाम शाह, चक, सोबोदेरो, सिचावल जोड़ेजो, पीर जो गोट, ढेड़ी, ताऊ जहांपुर, कुबो सईद खान, गेरेलो, कोटली कबीर में भी ककर वसी पिया। खैरपुर, नाथन शाह, बेहड़, हाला, भिटशा, खैबर, सन, दोदापुर, मोहनजो दड़ो, गाजी ख्वावड़, बबर्रो ऐं मंसूराबाद में भी तेज़ बरसात। अक्सर इलाइक़नि में तेज़ बरसात बैदि मवासिलाती निज़ाम धरम भरम। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में बरसातुनि खां पोइ रावल डैम भरिजी वियो। डैम जा स्पिलवेल 5 कलाकनि लाइ खोलिया विया। वेझनि इलाइक़नि जे रहवासियुनि खे एहतियात करण जी हिदायत। सिंधु दरिया में लहिया वारे इलाइक़े में विचोले दर्जे जी बोट। 12 यूनियन काउंसिल्स पाणी हेठि। 40 खां वधीक ॻोठ बि लपेट में अची विया। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल मुतासिर। 4,24,000 क्यूसिक पाणी जो वहिकिरो राति जे वक़्तु लहिया वटां गुज़रंदो। PDMA अलर्ट जारी करे छॾियो। 13 रिलीफ कैंप ऐं 9 रेस्क्यू पॉइंट क़ाइमु। सिंध हुकूमत पीपल्स IT प्रोग्राम जो ॿियो मरहलो शुरू करे छॾियो। 1.4 अरब रुपया मुख़्तस 35,000 शागिर्दनि खे जदीद IT तरबियत ॾिनी वेंदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे पीपल इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रोग्राम नौजवाननि खे डिजिटल मईशत जो हिसो बणाइण लाइ मॉडल मंसूबो बणिजी चुको आहे। बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़ 300 शागिर्दनि खे मेरिट ऐं शफ़ाफ़ अमल तहत गूगल क्रोम बॉक्स ऐं लैपटॉप फ़राहम कया विया। कराची जे काला पुल वेझो वाटर टैंकर जे टक्कर में 2 ॿारड़ा फोत। फोती ॿारनि जी उमिरि 12 ऐं 14 साल ॿुधाई पई वञे। सुञाणप न थी सघी। हादसे वारे हंधि मौजूदु मछरियल माण्हुनि टैंकर खे बाहि ॾेई छॾी।
सूबो सईद खान वेझो ॻोठ सईद खोसे में जवाबदार डंडा हणी घरवारी के क़तल करे छॾियो। जवाबदार अब्दुल मजीद मक्सी घरवारी ज़ोहरा मक्सी के क़तल करे फरार थी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो कारण मालूम नाहे थी सघियो। मामले जी जांच कई पई वञे। ढाका में बांग्लादेश पहिरीं T20 मैच में पाकिस्तान के शिकस्त ॾेई छॾी। बांग्लादेश 3 मैचुनि जी सीरीज़ में पाकिस्तान के 7 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी। बांग्लादेश 111 रन्स जो हदफ़ 16 ओवर में 3 विकेटुनि जे नुक़सान ते हासिल करे वरितो।